अस्सलाम वालेकुम या आली मदद। अॼु जुमो 23/2/2024 असीं सुबुह कराची खां निकितासीं ससी पुनू जो अॼु ॿिए ॾिहाड़े जो मेलो आहे। मूंसां गॾु मुंहिंजो भाटियो आगा अफ़ज़ल हुसैन महर ऐं शामांद महर आया। ससी पुनू जे मेले तां थी दीदार करे हिन वक़्तु मोहबार ते आया आहियूं। हीउ रस्तो विंदर खां अचे थो त वरी विंदर वञी बि थो। ठीकु आहे। असां पहिरीं पहिरियों जॾहिं विंदर खां आयासीं त हिन इलाइक़े में घरवारी सुधो आयोसि, पोइ हिते किरी पियोसि, पोइ अलाह बचायो हिकिड़ो उठण वारो मिलियो जंहिं पाणी पीआरियो, पोइ ज़िंदगी बची वई। उहो वक़्तु यादि आहे। हिन इलाइक़े खे मुंबार इन जे करे चवंदा आहिनि त पोइ तारीख़ लिखे थी। कुझु माण्हू चवनि था त जॾहिं ससी विंदर खां मोटी त जबल हिनखे रस्तो न पियो ॾिए, पोइ ससी पंहिंजो चहिरे मुबारक तां पर्दो हटायो त जबल बद थी वियो। उनजे करे मुंबार चवंदा आहिनि हिनखे। ऐं हीउ इलाइक़ो हिन वक़्तु हिते डेम बि ठहे पई। हीउ मुंहिंजो भाटियो आगा अफ़ज़ल हुसैन महर। हीउ रस्तो हेॾां ससी पुनू जे मदार खां थींदो अॻिते कराची लाहौत नूरानी सरकार ते वञे थो। हीउ परियों त हीउ बंदि आहे, इहो साम्हूं विचूं इहा डेम थी ठहे। ऐं गवर्नमेंट जो भलो कमु आहे। डेमूं ठहणु घुरिजनि, इलाइक़े वासियुनि खे इलाही फ़ाइदो पवंदो, माल खे फ़ाइदो पवंदो। ठीकु आहे। जॾहिं बरसाती पवंदी त हीअ नदी फुल थी वेंदी आहे। ओ हीउ रस्तो ॾिसो, वीआईपी मंदरु। ठीकु आहे, अलाह ख़ैरु कंदो। मोकिलाणी न आहे हिते। चांहि बि पीतीसीं, हींअर बिस्कुट बि खाधासीं। हाणे हितां थींदा वरी ससी पुनू जे मदार खां क्रॉस कंदा। इरादो आहे त हब डेम जो चकर हणूं। टाइम बि काफ़ी पियो आहे, हींअर 11:15 थिया आहिनि। मज़े मज़े सां वरी कराची पहुचंदासीं ख़ैर सां घर। सो दिलि दुआ में यादि कजो। मोकिलाणी न आहे। अस्सलाम वालेकुम या आली मदद। अब आॾे ख़बर इलाइक़ो कोई वणी कुझु ॻाल्हि ॿोल कर। माशाल्लाह वीआईपी ज़बरदस्त इलाइक़ो आहे। ॿीहर ईंदव कॾहिं न ईंदव? इंशाल्लाह ज़िंदगी रही त घुमबो ॿीहर। हा वाह जी ॻाल्हि कई आहे। सॼो मसइलो ज़िंदगीअ जो मोकिलाणी न आहे। वरी हीअ मुंहिंजी बाइक वॾी साथ ॾिनो अथई। 2017 खां वठी अञा ताईं गॾु हलंदी थी अचे। इन 2017 में खोड़ दोस्त यार मिट माइट बि छॾे विया, पर गाॾी साथ निभाए अचे थी। ओ हीउ नंबर आहे, हीउ महर फ़कीर लिखियलु अथसि। ठीकु आहे। ख़ुदा हाफ़िज़। अस्सलाम वालेकुम या आली मदद।